बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 22 पढ़ंदासीं, दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे स्काउटिंग ऐं घरल गाइड। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक, शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जी तरफ़। सबक़ 22 स्काउटिंग ऐं घरल गाइड। दुनिया में आम भलाईअ ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत कंदड़ केतिरियूं ई तंज़ीमूं, इदारा ऐं तहरीकूं आहिनि। स्काउटिंग ऐं घरल गाइड बि अहिड़ियुनि तहरीकनि मां मुख्य आहिनि। स्काउटिंग जो मुख्य मक़सदु शागिर्दनि ऐं नौजवाननि में ख़ुदि एतमादी पैदा करणु ऐं मंझंदि ख़िदमत जो जज़्बो पैदा करणु आहे। स्काउटिंग वसीले शागिर्दनि ऐं नौजवाननि जी तरबियत करे मुल्क ऐं क़ौम लाइ बाकिरदार ऐं मुफ़ीद शहरी पैदा कया वञनि था। स्काउटिंग तहरीक जो बानी हिकु अंग्रेज़ लॉर्ड बेडन पावल हो। हिन फ़ौजी ज़िंदगीअ में हिकु किताबु एड टू स्काउटिंग लिखियो हो। ही किताबु लिखियो त फ़ौजियुनि लाइ वियो हो, पर पोइ उहो ॿारनि में वधीक मक़बूल थियो। ॿारनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसी लॉर्ड बेडन पावल 1907 ईस्वीअ में स्काउटिंग जो बाक़ाइदे ऐलान कयो ऐं 20 छोकरनि जो हिकु जथो तयारु कयाईं। उन्हीअ जथे इंग्लैंड जे ब्राउन सी ॿेट में दुनिया जी सभ खां पहिरीं बॉय स्काउट कैंप लॻाई। उहा कैंप निहायत कामयाब रही। उन्हीअ खां पोइ हीअ तहरीक दुनिया जे कुंड कुड़िछ में पखिड़िजी वई। 1920 ईस्वीअ में सॼीअ दुनिया जी स्काउटनि जो पहिरियों बैनुल अक़वामी मेड़ थियो। उन्हीअ मेड़ में लॉर्ड बेडन पावल खे दुनिया जो चीफ स्काउट तस्लीम कयो वियो। संदसि घर वारी बि उन्हीअ तहरीक में साणसि गॾु हुई ऐं जॾहिं घरल गाइड जी तहरीक शुरू थी त खेसि उन जो चीफ गाइड चूंडियो वियो। पाकिस्तान क़ाइमु थियण जो ऐलान थियो त उन वक़्तु फ़्रांस में 6हीं आलमी स्काउट जंबूरी थी रही हुई। 1 सेप्टेम्बर 1947 ईस्वीअ ते कराचीअ में पाकिस्तान जे स्काउट लीडरनि जो इजलास थियो, जंहिं में पाकिस्तान बॉय स्काउट एसोसिएशन ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो। 22 दिसंबर 1947 ईस्वीअ ते गवर्नर जनरल हाउस कराचीअ में क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह पाकिस्तान जी पहिरीं चीफ स्काउट जे उहिदे जो कसम खंयो। अहिड़ीअ रीति मुल्क जो सरबराह मुल्क जो चीफ स्काउट ऐं सूबाई गवर्नर सूबे जो चीफ स्काउट थींदो आहे। हिन वक़्तु बि सिंध समेत पूरे मुल्क में सरकारी ऐं ख़ानगी स्काउट ग्रुप मौजूदु आहिनि। सिंध में ख़ासि तौर ते शाह लतीफ़ स्काउट ग्रुप हर साल हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ
जे उर्स ते पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾींदो आहे। स्काउटिंग वसीले स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे सुठा शहरी बणाइण ऐं ख़ल्क़ जी ख़िदमत लाइ तयारु कयो वेंदो आहे। स्काउटिंग ऐं गर्ल गाइड जा क़ाइदा ऐं क़ानून मुक़ररु थियल आहिनि जेकी सॼी दुनिया जे ॿारनि लाइ हिक जहिड़ा आहिनि। हिन तहरीक में हिस्सो वठंदड़नि खे दस्तकारी ऐं ॿिया हुनर सेखारे पंहिंजे पाण ऐं ॿियनि लाइ काराइतो बणायो वेंदो आहे। हिननि खे बाहि विसाइण, खाधो तयारु करणु, मैदान संवत में आणणु, तंबू लॻाइण ऐं तुर्त इलाज करण जी अमली सिख्या पिणु ॾिनी वेंदी आहे। स्काउटनि खे जंग जे ज़माने में ॻुझा नियापा रसाइण ऐं सिग्नल ॾियण जी तरबियत पिणु ॾिनी वेंदी आहे। स्काउट तोड़े गर्ल गाइड चिड़ ते ज़ाब्तो रखंदा आहिनि, जानवरनि ते कहल कंदा आहिनि ऐं इहे हर वक़्तु नेकीअ ऐं भलाईअ जे कमनि करण लाइ तयारु रहंदा आहिनि। स्काउटनि जी तरबियत लाइ झंगनि, जबलनि ऐं ॾुखियनि हंधनि ते कैंपूं लॻायूं वेंदियूं आहिनि। उते स्काउट मास्तर ऐं स्काउट कमिशनर नौजवान स्काउटनि खे सिख्या ॾींदा आहिनि। काठियुनि करण ऐं पाणी भरण खां वठी रध पचाउ ऐं कैंप ते पहिरे ॾियण ताईं समूरा कम स्काउट खे पंहिंजे सिर करणा पवंदा आहिनि। गर्ल गाइड खे बि इहा तरबियत ॾिनी वेंदी आहे त हू घरनि में कीअं रहनि, खेनि घरू कमकार ऐं उन लाइ सामान मुहैया करण जी सिख्या पिणु ॾिनी वेंदी आहे। सॼी दुनिया जे स्काउटनि ऐं गर्ल गाइड जी मरकज़ी ऑफिस लंडन शहर में आहे। स्काउट तोड़े गर्ल गाइड जी ज़िंदगी हिकु मिसाली ज़िंदगी थिए थी। हू पाण खे ॾुख ॾेई ॿियनि खे सुख पहुचाइनि था। अमुन तोड़े जंग में हू मुल्क ऐं क़ौम जी ख़िदमत करण लाइ हर वक़्तु तयारु रहंदा आहिनि। असां सभिनी खे हिन तहरीक में शामिल थी मुल्क, क़ौम ऐं पूरी इंसान ज़ात जी भलाईअ लाइ पाण पतोड़णु घुरिजे।